सिंध जे तहफ़ुज़ ऐं तरक़ी ऐं दाइमी सलामतीअ जो हिकिड़ो मर्कज़ किंगरी आहे। किंगरी जंहिं हमेशा क़ाबिज़ क़ुवतुनि सिंध दुश्मन क़ुवतुनि ऐं सॼे इंसान ज़ात जे वेरी क़ुवतुनि खे ललकारियो आहे। किंगरी सिख साम्राज्यत शिकिल में उन्हनि खे ललकारियो आहे। किंगरी अंग्रेज साम्राज्य जे झंडे तो यूनियन जैक जे झंडे तो सिज न लहंदो ऐं उन्हनि जी ताक़त फुटण जी का हद कोन हुई। उन सां मुहाडो ऐं मज़ाहिमत जो नालो किंगरी ऐं सूर्य बादशाह। तंहिं करे तारीख़ हिननि जी नजायत न आहे त ही अॼु GDA में आहिनि। तारीख़ हिननि जी नजायत न आहे त ही फंक्शनल लीग आहिनि। हिननि जी तारीख़ इहा आहे त सिंध जे वजूद ऐं सिंधियुनि जे खुशहाली ऐं इज़त लाइ सिंध जे चपे चपे ते हिननि जो खून वहियो। उहो खून राजस्थान जे बॉर्डर खां वठी उहो खून पंजाब ऐं बालाकोट जे मैदाननि ताईं उहो खून दरिया जे ॿिन्ही टपनि तां वियो। मां पाण खे खुशनसीब थो सम्झां त मां इन दरगाह इन पद जो एहतराम कंदड़ ऐं आशिक़ आहियां। असांजूं ज़ातियूं असांजा मज़हबी फ़िरका असांजूं बिरादरियूं कहिड़ी बि सूरत ऐं शिकिल जूं आहिनि पर सिंध जो को बाग़ैरत घराणो आहे त उहो किंगरी ऐं हिननि राशिदनि जो आहे जिन खून ॾिनो। तंहिं करे ज़रूरी थी पियो आहे त अॼु हिननि हालतुनि में साईं राशिद शाह जेको नओं जज़्बो तससुल रोज़े धणी तससुल सूर्य बादशाह जो पर नए अंदाज़ में ही कुदरत जो पंहिंजो करिश्मो ऐं निज़ाम आहे। हिन निज़ाम ऐं कुदरत जा रंग ॾिसो त तससुल मोहम्मद उहो खून जो नज़रानो ॾेई इंसानी तारीख़ में इमाम हुसैन नओं नालो पैदा कयो। इहो तससुल हो। इहो तससुल रोज़े धणी ऐं पीर साहब पागारे जो आहे त शराफ़त ऐं बहादुरी ऐं सिंध जे तहफ़ुज़ जी ॻाल्हि नसुल दर नसुल साईं राशिद शाह थो करे। ऐं बंगालियुनि जो सिंधियुनि जो बलोचनि जे वजूद जो वेरी ज़ुल्फ़कार अली भुट्टो इंसानी तारीख़ जा अजीब रंग आहिनि। अॼु उन जी औलाद उन जी हक़ीक़ी औलाद उन जो नालो जूनियर ज़ुल्फ़कार। उनखे ज़मीन मैदान ऐं सिंध जाइ नथी। चोर ऐं कब्ज़ेगीरनि जो ॿियो औलाद उन नस्ल मां बिलावल ज़रदारी आहे जेको सिंध में बदकारनि जो लीडर आहे। जेके मुमताज़ अली खान भुट्टो चवंदो करे हाकू डाकू जी औलाद। मुर्शिद बाहू हिन ते ॾाढा ख़ूबसूरत वर्ड चया आहिनि। मुर्शिद बाहू जो त कावां दे बच्चे हंस न होंदे तोणे मोती खूब चुगाइए हूं थोड़े खोन खून मिठे होंदे बाहू तोणे सौमन खंडदा डाले। ही चोरनि जो औलाद आहे उहे तरक़ी न तबाही ॾींदा जेका आसिफ ज़रदारी ऐं बिलावल ज़रदारी। अॼु सिंध पाकिस्तान में गुरबत जे लकीर खां हेठि माण्हू सेहतमंद ग़िज़ा नथा खाइनि। सिंध जे 19 ज़िलनि में खुराक जी कमी न्यूट्रिशन जो प्रोग्राम हले थो। अरे लानत सिंध त $1 खरब पाकिस्तान में पैदा करे थी। हीअ बुख अल्लाह ताला न हीअ ज़ुल्म जे कारे निज़ाम ज़रदारनि जो ज़ुल्म। सिंध ते ज़रदारनि जो ज़ुल्म। ज़रदारी हूअ सिंध जो बहादुर कबीलो आहे। मां उन्हनि जी इज़त कयां थो
किरदार बदबूदार थींदा आहिनि। ये यज़ीज़ नस्ल दर नस्ल बदबूदार हो, आसिफ ज़रदारी ये बिलावल नस्ल दर नस्ल बदबूदार उन्हनि मूं चलनि बबरनि खां ॿेर घुरंदड़ सॼो माण्हू मानिंग भेला पिने थो। असांजूं न्याणियूं सिंधी माण्हुनि जी गैरत ऐं इज़्ज़त इज़्ज़त नफ्स मजरू कयो अथनि। हिननि वटि प्रोग्राम कहिड़ो आहे तव्हांखे पिनाइण जो? औरतूं पिनाइनि, मर्द पिनाइनि। अरे मुड़ुस माण्हू मुछूं वॾियूं कद डिघा ज़रदारी जी दलाली कनि। ही मौज़म अली खान बहादुर जो पुट आहे हाजी मुनव्वर अब्बासी साहब। सिंध जा सभु सरदार साईं राशिद साईं उहे पहिरें था पवनि ज़रदारनि जे। ही हिकिड़ो इज़तदार कलोड़ो हो जे पंहिंजे अबनि ॾाॾनि जो तससुल ग़ुलाम शाह कलोड़े वारो रखियो आहे। ज़रदारनि जे हाणे वेझो तकलीफ़ूं सचियूं अथनि। कुदरत कंहिंखे मोकिलियो ॾींदी आहे। किंगरी तालके जा रहवासी मां भाग वेंदा आहियो जो अहिड़नि इमामनि ऐं ग़ाज़िनि ऐं शहीदनि जा पाड़ेसरी आहे। इहो बि कुदरत कंहिंखे एज़ाज़ ॾींदी आहे। हिकिड़ो एज़ाज़ इहो अथव, ॿियो एज़ाज़ इहो अथव त हिन 15 साला वहशत ऐं करप्शन ऐं लुटमार ऐं बुख हर तरफ़ पीपला लुटेरा गटर खाई वञनि, पत्थर खाई वञनि, रोड जा नालियूं खाई वञनि। हिननि मूं अञा उमेद आहे। ही असांजा इज़तुनि अज़मतुनि ऐं ख़ुशहालियुनि जा कातिल आहिनि। ही तरक़ी जा मुख़ालिफ़ आहिनि। हिननि जी नई सोच का बि न आहे, पिनाइण जी सोच। ऐं ही ॿ इज़तदार ऐं बहादुर पुट सिंध जा ही तव्हांखे अज़मत ऐं तरक़ी ते वठी वञणु चाहिनि। ऐं साईं जीएम सैयद असांखे नज़र ॾिनी त सूरे बादशाह मूंखे चयो त ए जीएम सैयद ऐं ग़ुलाम मुर्तज़ा शाह तुंहिंजी सियासत हिन ख़िते में तबाही आणींदी, हिन खां जुदा थी। साईं जीएम सैयद चयो त मूंखे अखियुनि ऐं रोशनी जो दग सूरे बादशाह ॾिनो। तंहिं करे ही रोशनी जो दग आहे जंहिंजो नालो साईं राशिद आहे। ऐं नाला केतिरा असरअंदाज़ थींदा आहिनि। तंहिं करे वोट हिननि खे ॾियो, सपोर्ट हिननि खे ॾियो त तव्हांखे ख़ुशहाली तरफ़ वठी वञनि। तव्हांजूं महिरबानियूं जीएस।